वधाइण विझाइण तरक़ी ॾियारण में वॾो किरदारु अदा कयो आहे। मूंखे यादि थो अचे त तानसेन जे ज़िंदगी जे हवाले सां हिकिड़ो मज़मून लिखियो हो जी अलाना। उन में हुन ज़िक्र कयो त जॾहिं सिंध ते मुग़लनि जी हुकुमरानी क़ाइमु थी, जॾहिं अकबर जे दौर में अब्दुर्रहीम ख़ान खाना जेको बिज़ात ख़ुदि शाइर हो पर अकबर जो सिपह सालार हो, जॾहिं उहो अकबर जो सिपह सालार अब्दुर्रहीम ख़ान खाना सिंध ते काया आयो त सिंध ते अरगुननि जी हुकूमत हुई, बेगनि जी हुकूमत हुई। मिर्ज़ा जानी बेग ठटे जो हाकिम हो। मिर्ज़ा जानी बेग दारियूं हो, सिंध जो हुकुमरान जो वॾो पारखू ऐं राग जो क़दुरु शनास आहे। हींअर हू कैदी आहे ऐं तानसेन खे हुनजे फन जे एवज़ हू का बि सुगात का बि सुखड़ी न ॾेई सघंदो, इन जे करे हुनजी बेइज़ती थींदी। पोइ तानसेन जॾहिं मिर्ज़ा जानी बेग जे मौजूदगी में ॻायो ऐं ॻाए दंग कयो त मिर्ज़ा जानी बेग उथी तानसेन जे चौधारी 7 भेरा तवाफ़ कयो ऐं 7 भेरा तवाफ़ करे झुकी हुनखे चयाईं, तानसेन आउं कैदी आहियां, तुंहिंजे फन जो ॿियो त क़दुरु कोन थो करे सघां, सिर्फ़ु कैबे जी तोखे तवाफ़ करे सघां थो। संगीत पाबंदी विधी वई त संगीतकारनि छा कयो जो हिकिड़ो लाश ठाहे महल जे अॻियां मातम कंदा अची गुज़रिया। औरंगज़ेब हुननि खां पुछियो त छा आहे, छाजो लाश आहे? त हुननि चयो त इहो संगीत ते पाबंदी विधी वई आहे, संगीत जो लाश आहे जेको दफ़न करण वञूं पिया। त औरंगज़ेब जहिड़े हिकिड़े कठोर दिलि माण्हू हुननि खे चयो त ठीकु आहे, अहिड़ो दफ़न कजो जो वरी न थी सघे। पर तारीख़ शायद आहे त औरंगज़ेब आलमगीर कबर जे उन ऊनाई में दफ़न थी वियो जितां वरी उभरी न सघियो आहे, पर संगीत अॼु बि ज़िंदा आहे। तारीख़ जी का बि कठोर कुवत संगीत खे फना न करे सघी आहे, छाकाणि त संगीत रूह जी ग़िज़ा आहे, इंसान जे अंदर जो आवाज़ आहे, इंसान जे अंदर जो इज़हार आहे, जंहिंजो कॾहिं बि ख़ात्मो नथो थी सघे। त मूं गुफ़्तगू पे कई सिंधी संगीत जे हवाले सां। सिंधी संगीत जे इर्तिक़ा में तरक़ी में तमामु घणनि माण्हुनि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। उस्तादनि जा वॾा ख़ानदान थी गुज़रिया आहिनि। उस्ताद दामन ख़ान जो ख़ानदान आहे, उस्ताद नूनारी जो ख़ानदान आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो ख़ानदान आहे, उस्ताद मोहम्मद जुमन आहे, उस्ताद मोहम्मद इब्राहिम आहे, जीवणी बाई आहे, चंदर आहे, भगत कंवर राम आहे, जिन पंहिंजनि आलापनि सां, पंहिंजनि सुरनि सां, पंहिंजनि उमंगनि ऐं उत्साहनि सां न रुगो माण्हुनि जे रूहनि खे रिझायो, पर माण्हुनि ताईं, माण्हुनि जे ज़हननि ताईं सूफ़ीज़म जा, सूफ़ी मत जा, इंसान दोस्ती जा पैगाम बि रसाया। कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां तोखे, ॾस को ॾांहुं। केॾा इल्तिजाई ॿोल आहिनि जेके भगत कंवर राम जी आवाज़ में अॼु बि रिकॉर्ड में असांखे मौजूदु मिलनि था। अहिड़ा आलाप या जोई आहियां सोई आहियां, को कीअं चवे को कीअं चवे, इहे आलाप रुगो विंदर जो सामान न आहिनि, पर ज़हननि जे लाइ हिकिड़ो मैसेज ऐं हिकिड़ो पैगाम आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो दुनिया जे तख़्ते ते, हिन धरती ते सिंधी उहा क़ौम आहे जंहिं क़ौम मोहबत, अमन, भाईचारे, बिरादरी ऐं प्यार जा ॿिज पोखिया, जंहिं मोहबत, अमन ऐं प्यार जा हमेशह ॿिज पोखिया आहिनि, जिन जो क़दीम आसार मोहन जो दड़ो जॾहिं उनखे खोटियो वञे थो त उन मां रकासा जी मूर्ति त निकिरे थी, फरोत जो मुजस्मो त निकिरे थो, पर उन मां को जंगी हथियार नथो मिले। जेका ॻाल्हि
त सिंध जो माण्हू केॾो अमन जो साक्षी रहियो आहे, केॾो इंसान दोस्त रहियो आहे। पर इन इंसान दोस्त ऐं अमन दोस्त माण्हू खे तारीख़ जे बेरहम क़ुवतनि हमेशह कुचलियो आहे, हमेशह पंहिंजे घोड़नि जे सुंभनि जे हेठां ताराज कयो आहे। पर हिन धरती ते वसंदड़ माण्हुनि जे अंदर में हिकिड़ी सघ आहे, उहा सघ आहे हुननि जे तहज़ीब जी सघ, उहा सघ आहे हुननि जे सकाफ़त जी सघ, उहा सघ आहे हुननि जे प्यार मोहबत में ईमान जी सघ, जंहिं हुननि खे हमेशह क़ाइमु रखियो आहे। ऐं अॼु बि तारीख़ जे तागूती क़ुवतनि सां, शैतानी क़ुवतनि सां उहे विढ़ंदे जी रहिया आहिनि ऐं यकीन आहे त हू पंहिंजी सोभ ऐं पंहिंजी जीत ज़रूरु माणींदा। त सिंधी संगीत अॼुकल्ह जे हवाले सां जॾहिं असां गुफ़्तगू करियूं था त असांखे ॾाढी निराशाई ॾिसण में अचे थी, मायूसी ॾिसण में अचे थी। छाकाणि त फन ॿी शइ आहे, तबीयत जे लाइ विंदर जो सामान मुहैया करणु ॿी शइ आहे। तबीयत खे विंदराइण जे लाइ कई ढोंग कई रंग रचाए सघजनि था, पर फन जे क़याम जे लाइ, फन जे तरक़ी जे लाइ जाखोल करणु उहा ॿी ॻाल्हि आहे। असां वटि फनकार बेमौत मरी वञनि था। मुराद फ़क़ीर ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में बीमारियुनि में तड़पंदे एतिरो मजबूर थियो, महरूमनि जे शिकार थियो जो खूह में टिपो ॾेई पंहिंजी जान, माई भागी तड़पंदे तड़पंदे पंहिंजी जान ॾेई छॾी। सिंधी मौसीक़ी जो, जदीद सिंधी मौसीक़ी जो महाकलाकार उस्ताद मोहम्मद जुमन बिस्तरे मर्ग ते बेयारो मददगार तड़पी तड़पी गुज़ारे वियो। को सरकार जो कारंदो, का सकाफ़ती डिपार्टमेंट, का सिंधोलॉजी, को इदारो अहिड़ो न उथियो, अहिड़ो न आयो जेको हुनखे बचाए त न सघे आहे, छाकाणि त मौत खां केरु बि कंहिंखे बचाए त न सघे थो, पर कम अज़ कम हुनजे अंदर में सिंधी मौसीक़ी जो जेको खज़ानो हो उनखे रिकॉर्ड करे वठी आहे। ऐं उस्ताद मोहम्मद जुमन ज़िंदगी जे पछाड़कनि ॾींहंनि में इहा हसरत खणी वियो त मूं जो कुझु ॻायो आहे उन खां वधीक मुंहिंजे अंदर में मौजूदु आहे, ऐं इहा हसरत खणी वञी रहियो आहियां त उहे शयूं मूंखां केरु वसूल न करे सघे। त इहो सिंधी संगीत जो वॾो ज़ियान ऐं वॾो नुक़सानु असांजे उन्हनि डिपार्टमेंट्स, उन्हनि खातनि कयो आहे जेके ज़िम्मेदार आहिनि सिंध खे संभालण जा। अफ़सोस ऐं सद अफ़सोस ऐं हैरत जी कैफ़ियत जी हालत इहा आहे त सिंध गवर्नमेंट जो, सिंध सरकार जो सकाफ़त खातो उन्हनि माण्हुनि जी सुपुर्द कयो वञे थो जिन माण्हुनि खे सिंधी मौसीक़ी सां त छा पर सिंध जे सकाफ़त सां को उनस ऐं चाहत न आहे, उहो त थियो, पर आउं सम्झां थो जेकॾहिं सकाफ़त जे वज़ीर खां पुछिजे त सकाफ़त या कल्चर जी माना छा आहे त हू कल्चर ऐं सकाफ़त जी माना बि न ॿुधाए सघंदो। इहा हिकिड़ी क़ौम जी वॾी बदकिस्मती आहे त जंहिं खाते जो मिनिस्टर पंहिंजे शोबे जी माना बि न ॿुधाए सघे, उहो उन शोबे जे लवाज़मात खां, ज़रूरतनि खां ऐं घुर्जनि जो पुराव कहिड़ी तरह करे सघंदो। इहो ई सबबु आहे जो अक़रबा परवरी, ख़ैश परवरी, पंहिंजनि खे नवाज़णु, पैसनि खे लुटणु, हिकु फंक्शन जे नाले ते 20 लख रुपयनि जे खज़ाने खे लुटाए छॾणु, जंहिंमां न संगीतकारनि खे को फ़ाइदो पहुचे न संगीत खे को फ़ाइदो पहुचे। आउं सम्झां थो त सरकारी खज़ाने जो त वॾो ज़ियान आहे, पर इहो वॾो क़ौमी नुक़सानु आहे जेको सालनि खां थींदो अचे पियो ऐं थींदो रहे थो। इन जे सिलसिले में असां माण्हुनि खे सरापा एहतियाज बणजणु घुरिजे। असांखे सोचणु घुरिजे त सकाफ़त असांजी मीरास आहे, सकाफ़त असां में ज़िंदा रहे थी, असीं सकाफ़त जा अमीन आहियूं। संगीत असांजी मीरास आहे, संगीत जा असीं अमीन आहियूं।
ऐं असांजो फर्ज़ु आहे त असां इन्हनि जो एहसास करियूं, इन्हनि खां पुछा करियूं त इहे लखां ऐं करोड़ा रुपया सिंधी संगीत ऐं सिंधी सकाफ़त जे नाले ते ईअं ई बेदरीक़ लुटाया वञनि था। आख़िर इन्हनि जो हिसाब किताब थींदो बि आहे न। ऐं असांजी बि ज़िमेदारी थिए थी त असां रुगो मरनि जा मुजावर न थियूं, कब्रनि जा मुजावर न थियूं। उस्ताद विकू गुज़ारे वियो, वर्षियूं मल्हायूं था, ठीकु आहे, पर असां केतिरनि ज़िंदह फ़नकारनि जी हिमत अफ़ज़ाई करे सघिया आहियूं, केतिरनि ज़िंदह फ़नकारनि जी ख़बरगिरी करे सघिया आहियूं, केतिरनि ज़िंदह फ़नकारनि खे उभारे मथे पहुचाए सघिया आहियूं। उन्ही जे लाइ बि असांखे चुल्हो सोचणु खपे। अयाज़ जो हिकिड़ो ॾाढो सुठो बैत आहे त लोहे हीअं न लोबान, लोहे हीअं न लोबान थी न मुजावर मौत जो, ख़ुशबू आहे ज़िंदगी ऊचो जंहिं आस्थान, वञ वञ नादान गोरियां तोखे गण घुरा। मौत जे मुजावर थियण खां बहितर आहे त ज़िंदगी जो निगहबान थिजे, ऐं ज़िंदगी जो निगहबान थियण में ई ज़िंदगी जी पासदारी आहे, ज़िंदगी जी वाद ऐं वीज आहे, ज़िंदगी जी नशो नुमा आहे। इन नमूने ई कला ऐं फन जी आबियारी थी सघे थी ऐं संगीत खे सलामत रखी सघे थो। असांखे घुर्जे त असां पंहिंजनि ज़हननि खे थोरो मथाऊं बनायूं, थोरी मथी सतह ते खणी वञूं, हेठी सतह जे बजाय मथी सतह ते खणी वञूं, फन खे फनकाराना अंदाज़ में सम्झण जी कोशिशि करियूं ऐं उन जी क़दरदानी करियूं। उन सां ई फन ज़िंदा रही सघे थो, वरन फन जे ज़िंदा रहण जे लाइ फनकार त पंहिंजे सिर पतोड़ींदा रहंदा, पर जॾहिं फनकार मोकिलाईंदा त पोइ असां पछाड़ी रुगो लुड़क ॻाढ़ींदा रहिजी वेंदासीं ऐं अफ़सोस कंदा ई रहिजी वेंदासीं। बहरहाल तव्हांजी महिरबानी, तव्हांजूं नवाज़िशूं जो तव्हां मूंखे हिते सदनो घुरायो, ऐं उन खां पोइ आउं वधीक शाबाश ॾियां थो हिते जे दोस्तनि खे, मंगलहार एसोसिएशन वारनि खे, ॿियनि सोरठ पब्लिक सोरठ संगीत वारनि दोस्तनि खे जिन जे सहकार सां उस्ताद विकू जे मान में या उस्ताद विकू जी याद में ही गजाणी थी। इहा गजाणियूं बि असांजे लाइ हिकिड़ो उत्साह जो, इंस्पायरेशन जो ज़रियो आहिनि त असां पंहिंजनि संगीतकारनि खे, जिन उस्ताद विकू खे मूं कोन ॿुधो हो, पर मूंखे एतिरी ख़बर आहे त उस्ताद कलोई जेको हो उन खे त मूं ॿुधो हो काफ़ी दफ़ा, छाकाणि असांजे बठोरे में काफ़ी महफ़िल में उहो आयो, उनजी हारमोनियम ते रिकॉर्डिंग बि मौजूदु आहे। तमामु सुठो फ़नकार हो, तमामु अला फ़नकार हो, पर उनजी का बि क़दुरु शिनासी न थी सघी। आउं सम्झां थो त इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं मीडिया जे ज़रियनि ते आणिजे, रेडियो ते, टीवी ते आणिजे, त इहे माण्हू तमामु सुठा कंपोज़र थी सघनि था, सिंधी मौसीक़ी तमामु सुठियूं धुनूं, सुठियूं तर्ज़ूं ॾेई सघनि था, जिन सां सिंधी मौसीक़ी ऐं सिंधी संगीत मालामाल थी सघे थो। उस्ताद विकू शहनाई नवाज़ हो, उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान खां वठी उस्ताद विकू ताईं शहनाई बि हिकु सफ़र कयो आहे संगीत जे दुनिया में। शहनाई असांजे शादियुनि मुरादियुनि, असांजे मेलनि मलाखणनि जी ज़ीनत हूंदी आहे, ऐं उन में बि सुर ऐं आलाप जे ज़रिए अंदर जे पीड़ाउनि जो इज़हार थी सघे थो, ऐं उन जे ज़रिए ख़ुशियुनि जो ऐं सराहियुनि जो इज़हार थी सघे थो। त सिंधी मौसीक़ी में शहनाई बि हिकिड़ो अहिड़ो साज़ आहे, बिशनो अज़ न अचूं हिकायत में कुनत, अज़ जुदाई या शिकायत में कुनत, वडियल थी वायूं करे कुठल कुकारे, हुन पल पंहिंजा साड़िया